नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे रानीपुर का खबर ॾिना तो रसूलाबाद में गिरफ़्तार कयल मुश्ताक सरकी साथियुनि समेत रानीपुर के सिविल कोर्ट में पेश। 14 ॾींहं रिमांड ते जेल हवाले कयो वियो। इन मौके ते कोर्ट के ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुश्ताक सरकी चयो आहे त ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदारनि खे हर सूरत में कैफ़ियत किरदार ताईं पहुचाईंदासीं। ठरी मीरवा में असांजे पुरअमन रैली हुई। खैरपुर पुलिस नाजायज़ करे असांखे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस सारंग शहर जी वंगार बणियल आहे। मूंखे मुख़्तलिफ़ थाणनि ते रखियो वियो। हिन चयो त असां पुलिस जे कूड़नि केसनि खां डिॼण वारा न आहियूं। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं ठरी मीरवा में नींगर सां बदफेली वारो वाक़ियो ख़िलाफ़ सहाफ़ी मुश्ताक सरकी कराची में साथियुनि समेत रैली में शिरकत लाइ अची रहियो हो त रसूलाबाद भरिसां एक्साइज़ चेक पोस्ट वटि DSP हेड क्वार्टर मेहदी रज़ा, DSP सोबोदेरो क़यूम महर जी अॻवानी में गिरफ़्तार कयो वियो। मुश्ताक सरकी ऐं संदसि साथियुनि मथां हिंगोरजा थाणे ते SHO गुल हसन कलोड़ो जी फरियाद ते कलम 144 जी बनकड़ी जो केस दाख़िल कयो वियो। मुश्ताक सरकी जे कोर्ट में पेशी दौरान वॾे अंग में सियासी ऐं समाजी अॻवाननि शहरियुनि साफ़ियुनि पिणु पहुतल हुआ। वहशी दरिंदे जेको असांजे नंढड़नि बचड़नि जी असमतुनि इज़तुनि जो प्यासो ऐं बुखियो हुयो सारंग, उन खिलाफ़ ललकार कई असां ऐं हिन समूरे पुरअमन रैली हुई असांजे बचड़नि जे तहफ़ुज़ जे लाइ वहशी दरिंदनि खिलाफ़। ऐं इहा रैली तव्हां ॾिठो त बिल्कुलु पुरअमन हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।